खानपुर मां वाक़िया आगाह क्यों चाचे ऐं भाइटे विच में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो। झेड़े में औरत मारिजी वई आहे। ॻोठ आलिम जतोई में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि औरत इरशाद मारिजी वई, जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खानपुर वेझो चाचे ऐं भाइटे विच में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो आहे। झेड़े में औरत मारिजी वई आहे। ॻोठ आलम जतोई में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि औरत इरशाद मारिजी वई। खानपुर मार मां खे ख़बर ॾिनी पई आहे चाचे ऐं भाइटे विच में ज़मीनी तकरार तां झेड़ो थियो। झेड़े में औरत मारिजी वई आहे। राब्तो कयो आहे खानपुर में अकबर इनकलाबी सां। अकबर आगाह कजो वाक़े बाबति। खानपुर तालुके जे रुस्तम थाणे जे हद ॻोठ आलम जतोई में चाचो ऐं भाइटे में ज़मीन जी मालिकियत तां झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में मिसमात इरशाद खातो गोली लॻण सां क़तल थिए सघंदो मुड़ुसु मोल मोहम्मद ऐं रहीमदाद जतोई ज़ख़्मी थी पिया, जंहिंजे केस दाख़िल थियो। जी ठीकु आहे अकबर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां ककण लाइ।